इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा अम्मा बअद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा वकुल्ल मुहदसतिन बिदअह वकुल्ल बिदअतिन दलालह वकुल्ल दलालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाफ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुन्दिरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरूना हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिका रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिलहक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफलम यंजुरू इलस समाई फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्ज़ मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब व नज़्ज़लना मिनस समाई माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन्नख़्ल बासिक़ातिन लहा तलउन नदीद रिज़्क़न लिलइबाद व अह्यैना बिही बल्दतन मैतन कज़ालिकल ख़ुरूज वक़ाल अल्लाहु तआला फ़ी कलामिहिल मजीद लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशाअु यहबु लिमन यशाअु इनासन व यहबु लिमन यशाअु अज़्ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकुरानन व इनासा व यजअलु मन यशाअु अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। तमाम किस्म जी हमदें सना वॾाइण वाखाण इबादत ऐं बंदगी परिस्थिति ऐं पूजा बानप ऐं ग़ुलामी रुकू ने सजदा तस्बीह ने तहलील उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ऐं सदावार आहे जेको अल्लाह ख़ालिक़ कुल काइनात मालिक अर्ज़ो समा आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज इन जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है थियूं अल्लाह जी रहमत आई। अल्लाह ताला इंसान के जो दुनिया में नेमतूं ॾे थो उन जूं कई क़िस्मूं ने कई शक्लूं आहिनि। अल्लाह ताला कंहिंखे माल ॾे थो, कंहिंखे दौलत ॾे थो, कंहिंखे इज़त ॾे थो, कंहिंखे बादशाही ॾे थो, कंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन औलाद ॾे थो। औलाद जेको है ये अल्लाह जी नेमत ऐं मिजा हिकिड़ी वॾी नेमत आहे। अने औलाद
अलग अलग शक्ल में थी सके तो। कंहिंखे का अल्लाह रब्बुल आलमीन खाली धियूं ॾे थो, कंहिंखे का अल्लाह ताला खाली पुत्र ॾे थो, कंहिंखे का अल्लाह ताला धियूं ने पुत्र ॿोए ॾे थो, अने कंहिं का इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन बे औलाद बनाए छॾे थो। ये अल्लाह रब्बुल आलमीन सूरत शूरा जी आयत नंबर 49 ने 50 में बयान कए हैं। अल्लाह फरमाए लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्ज़, जमीन ने आसमान जी बादशाहत अल्लाह रब्बुल आलमीन ला करे आए। यख्लुकु मा यशा, अल्लाह जेकी चाहे तो पैदा करे तो। यहबु लिमन यशाउ इनासा, जंहिंखे खपे तंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन खाली धियूं ॾे थो। व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर, अने जंहिंखे खपे तंहिंखे अल्लाह ताला खाली पुत्र ॾे थो। औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा, या अल्लाह रब्बुल आलमीन खपे तंहिंखे धियूं ने पुत्र ॿोए ॾे थो। व यजअलु मन यशाउ अक़ीमा, जंहिंखे खपे अल्लाह रब्बुल आलमीन बे औलाद बनाए छॾे थो। इन्नहु अलीमुन क़दीर, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन इल्म वारो ने अल्लाह कुदरत वारो है। ये ब जेको आयतूं आहिनि इन में अल्लाह रब्बुल आलमीन यह हकीकत बयान कई है जे दुनिया जे अंदर इंसान के जेको औलाद मिले तो उन जो 3 शक्लूं थी सघनि थियूं। हिकिड़ी शक्ल ई है कि खाली धियूं मिले। अहिड़ा पंहिंजा कई भाउ आहिनि था जंहिंखे औलाद अल्लाह ॾे थो पण पुत्र नथो ॾे, खाली धियूं ॾे थो। कई अहिड़ा इंसान आहिनि जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन धियूं न ॾिने, खाली पुत्र ॾिने। अने कंहिंखे का अल्लाह रब्बुल आलमीन धियूं ने पुत्र ॿोए ॾिने, अमुक वीचारा जेको आई वो औलाद अल्लाह करे सकें पिया, उन्हीं खे औलाद ना मिलियो। ई मड़े अल्लाह जो हिकमत हुई, ई मड़े अल्लाह जी कुदरत है। अल्लाह खपे तंहिंखे ॾे, खपे तंहिंखे कोरो रखी छॾे थो। मूं जेको उनवान आखे साम्हूं बयान कयो जे धियूं अल्लाह जी रहमत आई, तंहिंजो हिकिड़ो कारण ई है जे पंहिंजो माहौल अने पंहिंजी सोच अॼु अहिड़ी बनी वई है कि जंहिं इंसान खे धीअ मिले थी का उनखे धियूं मिले थियूं, पुत्र नथा मिले, तो उहो इंसान ईअं सम्झे थो जे आउं वॾो बदनसीब आहियां जे मूंखे पुत्र न मिलियो, खाली धियूं मिलियूं आहिनि। हालांकि धियूं जेको रहियूं ई को अल्लाह जी तरफ़ खां मुसीबत न आई। पाण ईअं सम्झो जे मूंखे खाली धियूं कुला मिले थियूं, पुत्र कुला नथा मिले, त समझी लायो ई अल्लाह जे फैसले मथे नाराज़ थियण थियो। अल्लाह जो फैसलो है न, जंहिंखे खपे से ॾे थो। त पाण अल्लाह जे फैसले मथे नाराज़ थींदासीं जे अल्लाह मूंखे धियूं रुगियूं कुला ॾिने त कोरो थींदो नाराज़ थिए मुंहिंजा, खाली पाण पंहिंजो ईमान वॼाईंदासीं, बाक़ी जेकी मिले वारो आहे उहो ज मिलंदो। हाँ, पाण अल्लाह रब्बुल आलमीन वटां दुआऊं करो, पाण अल्लाह ताला वटां मंगो। अल्लाह ताला वटां मंगण, औलाद मंगण, ई त अंबिया किराम जी सुन्नत है। नबी के अल्लाह नबी बनाए, पण जरा उन नबी के औलाद न मिलियो तेरा अल्लाह ताला वटा दुआऊं घुरी ने औलाद मंगिया। इब्राहिम अलैहिस्सलाम 85 वरे जो थियो है, केॾो वॾो पैगंबर है। इब्राहिम जहिड़ो केरु थिए, पण 85 वरे सुधी औलाद ना मिलियो, पण तंहिं हूंदे अल्लाह जी रहमत में जा मायूस ना थियो। 85 वरे पुठियां पण अल्लाह ताला वटा दुआऊं घुरे तो, रब्बि हबली मिनस सालिहीन, अल्लाह तू मूंखे नेक औलाद नसीब कर। त अल्लाह रब्बुल आलमीन दुआ कबूल कई। इस्माइल अलैहिस्सलाम अने इसहाक अलैहिस्सलाम ब पुत्र अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम के नसीब कई। पो ज़करिया अलैहिस्सलाम ते पण अल्लाह ताला औलाद कीन ॾिने हुए, सावा पीरसन थी रहियो, पण अल्लाह ताला वटा जरा दुआ घुरे तेरा अल्लाह रब्बुल आलमीन उनके पुत्र ॾिने, जंहिंजो नालो पण अल्लाह ताला पिंड रखी ॾिने कि तोजे पुत्र जो नालो याहिया हूंदो। त पाण वटि जेकॾहिं औलाद न आहे
तो पा अल्लाह ताला वटा औलाद मंगो। कंहिं वटि जेकॾहिं पुत्र न आहे त अल्लाह ताला वटा पुत्र मंगे। कंहिं वटि जेकॾहिं धीउ न आहे त अल्लाह ताला वटा धीउ मंगे। हाणे धीउ केरु मंगे? धीअ नो पाण न सही हूंदा न। धीअ जरा पांखे मिले थी तर पंहिंजो मोह फिटी वञे थो। पाण न्यारियूं पिंड खे पंहिंजे घर पंहिंजी आकाए में पंहिंजी कौम में पंहिंजे कुटुंब में जेकॾहिं पुत्र पैदा थिए थो, अल्लाह कंहिंखे पुत्र ॾिए थो, केतिरी ख़ुशी थिए थी। मड़े राज्य थिए था, मड़े खिले था, हिक ॿिए खे वधाणियूं ॾिए था, पर जर धीअ मिले थी तर उहा ख़ुशी नथी थिए। तेरा मुबारकियूं पण ईअं ॾिए था कि अल्लाह के मंज़ूर हो तो मिले, ॿियो कुर थिए, लिखियल हो तो मिले वारी है। यानी पाण मथे वॾी को मुसीबत अची वई है। जंहिं इंसान खे धीअ जुड़े थी वो ईअं सम्झे थो जे मूं मथे वॾी को मुसीबत अची वई है। अक्सर आ सुहावना जंहिंखे 2 या 3 धीअ मिले, पुत्र न मिले, ओहो वीचारे के खाली धीअ मिले पई, वीचारे के पुत्र ना मिलिया। अरे वीचारो ना आहे, वॾी किस्मत वारो है, वॾे नसीब वारो है, वॾे भाग वारो है जो अल्लाह ताला इनके धीअ नसीब कई है। कोरो फ़ाइदो है धीअ जो आंखे सुणाईंदुसि। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह हिकिड़ो वॾो इमाम है। उन वटि जरा को माण्हू अचींदो हो न, चवंदो हो जे अल्लाह ताला मूंखे धीअ ॾिने, मूंखे धीअ जुड़ई है। तेरा इमाम अहमद बिन हंबल ख़ुशि थींदा हुआ। अने पोइ उनखे मुबारकबादी ॾेई करे चवंदा हुआ तूं वॾो नसीब वारो आहीं, तूं वॾी क़िस्मत वारो आहीं जे अल्लाह ताला तोखे धीअ ॾिने। कुला अल अंबिया व आबाउल बनात, जेकी नबी जेको दुनिया में आया अल्लाह ताला उन्हीं के पण धीअ ॾिने। ने पाण न्यारियूं पंहिंजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला 4 धीअ ॾिने हुए, 3 पुत्र ॾिने हुए। पुत्र इब्राहिम, कासिम, अब्दुल्ला जो 3 पुत्र हुआ। नंढड़े हूंदे ज इंतकाल करे विया, बचपन में वफ़ात करे विया। पण 4 जो धीअ हुयूं, रुकैया, ज़ैनब, उम्मे कुलसूम, फातिमा, ये 4 थियूं अल्लाह जे नबी जूं ठहियूं वयूं, वॾियूं ठहियूं। अल्लाह जे नबी उन्हीं जी निकाह कयईं, उन्हीं में औलाद पण थियो। त पंहिंजे नबीअ खे अल्लाह रब्बुल आलमीन 4 धीअ नसीब कयूं वे। पाण धीअ मथे कोला नाराज़ थियूं था। हाणे धीअ मथे नाराज़ थियण को अॼु न आहे, ज़माने जाहिलियत वटां आहे न्यारियो। इस्लाम खां पहिरीं अरब में जरा कंहिं इंसान खे धीअ मिलंदी वई तर उन्हीं जी हालत कोरो थींदी वई। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह नहल में इन वस्तु के बयान कयईं, व इज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन व हुवा कज़ीम। जरा उन्हीं माण्हू खे धीअ जी ख़ुशख़बरी मिलंदी वई, को माण्हू अची करे उन्हीं खे धीअ जी वधाणी ॾींदो हो जे तोखे धीअ मिलई है। अल्लाह ताला फरमाए तो उन्हीं जो मुंह कारो थी रहंदो हो, वो व्याधि में अची वेंदा हुआ, वो टेंशन में अची वेंदा हुआ। कुला ई वीचारींदा हुआ कि जेको मूंखे धीअ मिलई है इन धीअ खे आउं कयां केॾा, आउं इनखे सांडियां, आउं उन जी परवरिश कयां, अने माण्हुनि जे अंदरि आउं बदनाम थियां त इन धीअ खे आउं खणी डटे छॾियां। हिते पाण कई किसा थिया आहिनि। जरा अल्लाह ताला ये आयत नाज़िल कयईं, व इज़ल मौऊदतु सुइलत, व इज़ल मौऊदतु सुइलत। क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला उन धीअ खे उभी कंदो जंहिं धीअ खे उनजे माइटनि बचपन में नंढड़े हूंदे जीअरी दफ़न करे छॾियो हूंदो। अल्लाह ताला उनखे पुछंदो बेअय्यि ज़ंबिन क़ुतिलत, तो जे माइटरे तोखे किन गुनाह में दफन कयो हो। वो चवंदी ए अल्लाह मुंहिंजे माइटरे खे तूं पुछ जे मुंहिंजे माइटरे किन ॾोह में, किन गुनाह में, किन ग़लतीअ में मूंखे नंढड़े हूंदे जीअरी दफन करे छॾियो। अल्लाह ताला माइटरे खे पुछंदो। इहा जरा आयत नाज़िल थई
साहबा किराम में जा कई साहबा अहिड़ा हुआ जंहिं ॿिन्हिनि जूं जीअरियूं थियूं दफ़न कयूं वयूं। हिकिड़ो साहबी अचे थो, ऐस बिन आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु हुनजो नालो आहे। अल्लाह जे नबी वटि अचे थो, रोए थो, ज़ारो कतार रोए थो, अल्लाह जा नबी आउं त तबाह ने बर्बाद थी वियोसि। को अल्लाह ताला चए थो क़यामत जो ॾींहुं असीं उन धीअ खे उथियारींदासीं जंहिं धीअ खे माइत्र जीअरी दफ़न करे छॾई, ने पोइ असीं पुछंदासीं तो इनखे कुला दफ़न कए वे। अल्लाह जा नबी मुंहिंजूं 8 थियूं वयूं, मूं मुंहिंजे 8 धीअ खे मासूम मुंहिंजे 8 धीअ खे मूं जीअरियूं जीअरियूं ज़मीन में दफ़न करे छॾियूं। आउं अल्लाह खे को जवाबु ॾींदुसि? पोइ अल्लाह जे नबी मूं वॾी भुल कई आहे, मूं वॾो गुनाह कयो आहे, हाणे ऐं मूंखे कफ़ारो ॾसियो, ऐं कफ़ारो ॾियां ऐं को ॾंड भरियां त अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे इन गुनाह खे माफ़ करे छॾे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तूं 8 गुलाम आज़ाद कर, अल्लाह रब्बुल आलमीन तोखे माफ़ कंदो। चए मूं में एतिरी ताक़त न आहे ऐं एॾो बरू को न आहियां जे 8 गुलाम खे पंहिंजे पैसे से आज़ाद कयां। तर फरमाए तूं 8 उठ जो कोरिया ई अल्लाह जे नाले मथे ज़बा कर, अल्लाह ताला तुंहिंजो ई गुनाह माफ़ कंदो। उन साहबी 8 उठ जो कोवा गिनी करे अल्लाह जे नाले मथे ज़बा कई। अहिड़ा कई साहबा हुआ जंहिं ज़माना जाहिलियत में पंहिंजे जीअरी धीअ खे ॾटे छॾियूं। कुला एतिरे लाइ करे ड्रिजंदा हुआ, मुंहिंजी धीअ वॾी थींदी, इन जी आउं परवरिश कयां, इनखे सांडियां, ये सवारे मुंहिंजी इज़त बनंदी। सवारे जेकॾहिं को मुंहिंजी इज़त लूटे वञे, ऐं माहौल में ऐं क़ौम में बदनाम थी वञा, ऐं कंहिंजे घरे ॾियां, कुॼाणे उते ॾुखणी हूंदी सुखणी हूंदी, कई विया तयूं थींदियूं। इन कथा बहितर ई आहे जे धीअ मिले तेरे ज़मीन में जीअरी जीअरी ॾटे छॾियां, पुठियां मूंखे की रियाद ई न थिए। अहिड़ा मड़े कंदा हुआ। अने हाणे हिन ज़माने जे अंदरि ठीकु आहे पाण पंहिंजी धीअ खे दफ़न नथा कयूं, पण अॼु पण माण्हुनि जे अंदरि इहा सोच मौजूदु आहे जे जरा बच्चो पेट में वेहे थो तर स्कैन कराइए था, चेक कराइए था जे पेट में जेको बच्चो आहे ई धीअ आहे कि पुत्र आहे। जेकॾहिं पुत्र वेहे थो त छॾे ॾिए था, पण जेकॾहिं धीअ वेहे थी त उन ई टाणे ऑपरेशन कराए न किराए विझनि था। ई पण धीअ खे क़त्ल करणो थियो, अल्लाह ताला इन जे बारे में पण सवाल कंदो। अरब जा जेको मुशरिक ऐं काफ़िर हुआ, जनम जंहिं थींदो हो तंहिं पुठियां धीअ खे ॾटींदा हुआ ने मारींदा हुआ, ने पंहिंजा अमोघ भाउ धीअ खे जनम मिले तंहिं पहिरीं जो हुनखे क़त्ल करे छॾींदा था, ख़तम करे छॾींदा था। धीअ खे क़त्ल करणो गुनाह था रहियो, पण जेकॾहिं पाण में जा कंहिंखे धीअरूं मिलियूं आहिनि त उहो इंसान हरगिज़ टेंशन न गिने, व्याधई न करे जे मूंखे अल्लाह धीअ कुला ॾिने आहे। एतिरे लाइ करे जे पंहिंजो जेको दीन आहे न, उन जेको धीअ खे मक़ाम ने मर्तबो ॾिने ओतिरो पुत्र खे न ॾिने। पाण पुत्र मथे राज़ी थियूं था, पण इस्लाम जेको रो धीअ खे पसंदि करे थो। जेकॾहिं पाण में जा कंहिंखे धीअ मिले थी त उन इंसान लाइ करे केॾियूं ख़ुशख़बरियूं सुणी लायो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन आल जारियतैन, जेको इंसान ॿी धीअ खे सांडे थो, उन जी परवरिश करे थो, उन खे तालीम ॾे थो, उन खे अदब सिखाए थो, उन खे खाराए थो, प्यारे थो, मड़ न्यार करे थो, हत्ता तबलुगा, उहो बोए धीअरूं जहिड़ो उमिरि लाइक़ थिए थियूं पहिरियों उन जी निकाह करे ॾे थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जा यौमल क़यामत अना व हुआ व दम असाबिअहु, उहो इंसान क़यामत जो ॾींहुं ईअं थींदो जे मुंहुं भेरो हीअं कुलो मिलाए करे अचींदो पियो, पोइ आंगरी पिंड में मिलायां। पाण क़यामत जो ॾींहुं महशर जे मैदान में जरा उभा थियूं, पहिरियों पंहिंजो कुलो पंहिंजे कुले नबी जे कुले से मिले, पाण पंहिंजे नबीअ भेरा अचूं,
इन लाइ करे पाण हिकिड़ो ज अमल करणो पए थो। उहो अमल ई आहे जे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे ॿधियूं जेकॾहिं नसीब कयईं त उन ॿी धीउ जी पाण परवरिश कयूं, उन जी तरबियत कयूं, उन खे सांढियूं, उन खे अदब सेखारियूं, उन खे इल्म सेखारियूं। पोइ जॾहिं उमिरि लाइक़ थी वञे त पाण उन जी निकाह करे ॾियूं। इन अमल मथे अल्लाह रब्बुल आलमीन एतिरो राज़ी थिए थो जे अल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं पाण खे पंहिंजे नबी जा पाड़ोसाई बनाए छॾींदो। केॾी वॾी फज़ीलत आहे। ॿई हदीस में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माने बुतुलिया मिन हादिहिल बनाति बिशै कुन्न लहू सित्रन मिनन नार। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं पण इंसान खे धियूं ॾेई करे जेकॾहिं आज़माए थो, कंहिं इंसान खे अल्लाह ताला धियूं जर ॾे थो त आज़माए थो जे मुंहिंजो बानो मुंहिंजे फैसले मथे राज़ी आहे का नाराज़ आहे। पुत्र त मिणी खे वणे था, पुत्र त मिणी खे खपे था, पर धीअ मथे को इंसान राज़ी थिए थो का नथो थिए। अल्लाह ताला इंसान खे आज़माए थो। पोइ जेको इंसान धीअ मथे राज़ी थी वञे, अल्लाह ताला मूंखे भले धीअ ॾिने, अल्लाह जो एहसान है जेको मूंखे धीअ मिलई आहे, अहिड़ो इंसान जेको इन आज़माइश में कामयाब थी वियो, ई धियूं जेको रहियूं इन इंसान खे क़यामत जो ॾींहुं दोज़ख जी बाहि नूं बचाए लाहींदियूं। जंहिं इंसान खे अल्लाह धियूं ॾिने, उन खे सांढे परवरिश कयईं त अहिड़े इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन दोज़ख जी बाहि नूं बचाए लाहींदो। पाण वटि त ॿियो को अमल आहे न, पण जेकॾहिं अल्लाह ताला पाण खे धियूं ॾिने त पाण इन हुक्म मथे अमल करे लाहियूं, धीअ खे सांढियूं, परवरिश कयूं, उन जी न्यार कयूं, खारायूं, प्यारियूं, तालीम ॾियूं, अदब सेखारियूं। पोइ जॾहिं उमिरि लाइक़ थी वञे त उन जी खासी हंध मथे निकाह करे छॾियूं। ऐं अल्लाह ताला वटां इहा उमेद रखूं जे अल्लाह इन हिकिड़े अमल जे कारण तूं मूंखे दोज़ख जी बाहि नूं बचाए लाहिजां। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे दोज़ख नूं बचाए लाहींदो। ऐं साहबा किराम मथे इन हदीस जो अहिड़ो असर थियो, अहिड़ो असर थियो, उहे साहबा जेको पिंड जी सॻी धीअ खे दफ़न करे छॾींदा हुआ, रुॻो पिंड जी न, ॿिए धीअ खे पण सांढेला करे पिंड में वौत करणु चालू थी विया। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमरो पढ़ेला विया हुआ। उमरे ते विया, जॾहिं उमरे में जा पाछा वरिया ते मके में जा मदीने खे, तर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी धीअ, हमज़ा पिन शहीद थी वियो, उनजी यतीम धीअ वई। उहो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थी आउं बीरी हलां थी मदीने। नबी उनखे बीरी कोठे वाट में जरा आया, तेरा पुछियो हिन धीअ खे केरु सांढींदो, हिन जी न्यार केरु कंदो। पाण त पिंड जी धीअ नूं नाराज़ आहियूं, पाण खे त अल्लाह ताला धीअ ॾे थो त पाण खे नथी वणे जी मूं मथे केॾी मुसीबत अची वई आहे, ऐं केॾा वञा हाणे, पाण नाराज़ थियूं था, मोह फिटायूं था। पण साहबा किराम हुआ जॾहिं नबीअ पुछे जे हमज़ा जी धीअ खे केरु सांढींदो, टे साहबा किराम तैयार थिया। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, जाफर रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह ताला अन्हु, टे साहबा चवंदा हू चए आउं सांढियां, हू चए आउं सांढियां, हू चए आउं सांढियां। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं जाफर हिन छोकिरी खे तूं कोठे वञ, तूं हिनखे सांढ च कुला, तोजी घर वारी जेको रही हिन छोकिरी जी मासी आहे, वधारे ख़्यालु रखंदी। जाफर खे ॾिने त धियूं जेको आहे न, इन जो वॾो मक़ाम ने मर्तबो आहे। धीअ खे पाण सांढींदासीं न, अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे कई सवाब नसीब कंदो। अने धियूं त उहे वहकियूं, पुत्र जेको आहे एतिरो पेट न ॿारे जेतिरो माइत्र लाइ करे धीअ जो पेट भरे थो। माइत्र खे तकलीफ़ जॾहिं थिए थी न, धीअ जेको रही थथकी हले थी जे मुंहिंजे माइत्र खे थियो कोरो आहे। पाण खे पुत्र वधारे वणे था, धीअ पाण खे ऊचियूं वणे थियूं। पाण खे न सो हूंदो किथे जे धीअ जेको रही उहो माइत्र खे सताए थी, का ॾुख ॾे थी, न, पुत्र सताईंदा, पुत्र ॾुख ॾींदा, पुत्र विणंदा, सामा थींदा, पर धीअ जेको रही कॾहिं पण इंशाअल्लाह सामे की न थींदी। कुला धीअ जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन माइत्र लाइ करे एॾी मोहबत रखी छॾे, एॾी शफ़क़त रखी छॾे, एॾो प्यार रखी छॾे जे माइत्र खे तकलीफ़ थी त धीअ कॾहिं पण सहन नथी करे सघे। ऐं पंहिंजे नबीअ खे निहारियो जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन 4 धियूं नसीब कयईं। फातिमा जेको हुई नबी जी धीअ, जिगर जो टुकड़ो हुई, जिगर जो
टुकड़ो वही जरा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खबर पई जे अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जो नबी जो जमाई हो, फातिमा जो घर वारो हो, वो अबू जहल जी धीअ से निकाह करे तो। फातिमा अची करे चए थी, ए मुंहिंजा पिया, अली जो ॿई निकाह करे तो ने अबू जहल जी धीअ से निकाह करे तो। अली रज़ी अल्लाह ताला अन्हो के सॾु कराए, अली तू अबू जहल जी धीअ से निकाह कये तो? चए हाँ। चए न करज, अबू जहल जो है अल्लाह जो दुश्मन है, आऊं नबी आहियां, मुंहिंजी धीअ ने अल्लाह के दुश्मन जी धीअ हिकिड़े घर में कॾहिं की न रही सघंदियूं। ते सुणी ला, फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो है, जंहिं इंसान फातिमा के नाराज कयो उन मूंखे नाराज कयो, जंहिं फातिमा के तकलीफ़ ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी। एतिरे लाइ करे अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जेसिं फातिमा जीअरी वई, कॾहिं पण ॿिए कंहिं औरत से निकाह की न कयो हो जे मुंहिंजे नबीअ मूंखे ना कयईं। नबीअ के फातिमा से मोहब्बत हुई। छेलो टाइम जरा आयो, आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा के चए तो, मुंहिंजी धीअ फातिमा के सॾु करे अच, फातिमा के सॾु करे अच। फातिमा जरा आवई, सिराणी विहार ऐं आड़ मथे, पोइ कन में हरा हरा चए, हिकिड़ी ॻाल्हि जरा चए, केर रोनी रोनी, वरी सॾु करे न जरा ॿई ॻाल्हि चए तर फातिमा खिलई। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया, तर आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फातिमा के पुछे थी, नबीअ तोखे ॿ ॻाल्हियूं चयवें, हिकिड़े फिर जरा ॻाल्हि कहे तो जे कन में तर तो रोनीअ ते, ॿई जरा ॻाल्हि कहे त तो खिलई पे, तो मूंखे चओ नबीअ तोखे चए करो वे। तेर चए पहले फिर जरा मुंहिंजे कन में ॻाल्हि कहे मुंहिंजे पिया, तेर मूंखे चए फातिमा हाणे आऊं तोखे छॾे न दुनिया में जा विञा तो, तेर मूंखे रोअण अची वियो, रोअण चालू थी वई आहे। पोइ खिलई को चे बेफिरा जरा मुझे पे मुझे कन में गाल कहे तेरे चे ए फातिमा रू ना, दुनिया में जा जो पहली औरत अची करे मुलाकात मो से कंदी उ तो मुझी धीअ आहीं, मिणे खां पहिरीं पां पिण मिलंदासीं, इन जुदाईअ में जो वॾो टाइम न आहे। फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी पुठियां 6 महीना रही इंतकाल करे वई। धीअ से मोहब्बत हुई, रुगो धीअ से ना, नबी जे धीअ जेको ज़ैनब है ना, उन जी हिकिड़ी धीअ वई उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हा, नंढड़ी मासूम बची है। साहबा कराम चए था कि असीं हिकिड़े तरह वाट नियारे वेठा हुआसीं निमाज़ जी, नबी अचे 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 मोड़ो थी वियो। नबी निकिरिया पिन जे कमरे में जा, कुल्ले मथे पिन जे ॾुहित्रीअ खे कोठिया अचे, कुल्ले मथे नमाज़ में आया, मुसले मथे उभा, अल्लाहु अकबर करे नमाज़ जर नियत कयो चालू कयो, उहा ॾुहित्री जेको कुल्ले मथे ऊंजो वेठी रही, नमाज़ पढ़े पिया, ॾुहित्री कुल्ले मथे वेठी है। पोइ जर रुकू में विया ते तर कुल्ले मथा उतारे पट ते उभियारे छॾियो, रुकू कयो सजदो कयो, जर ॿई रकात में उथिया तर वरी उनखे खणी ने कुल्ले मथे विहारे छॾियो। एॾी मोहब्बत आहे, धीअ से एॾी मोहब्बत आहे। एतिरे लाइ करे जेको धीअ खे सां ॾे थो, जेको धीअ जी ख़िदमत करे थो, जेको धीअ मिले हुन मथे राज़ी थिए थो, उन इंसान खे अल्लाह ताला सवाब पण अहिड़ो ॾे थो। त मुंहिंजा भाउ पंहिंजी धीअ मथे पाण नाराज़ न थियूं, ऐं धीअ में रुगो नाराज़ थिजो न आहे। धीअ जा हक़ पाण रहिया जेको पाण हक़ खाई वञूं था, धीअ जो पहलो हक़ त ई है कि अल्लाह रब्बुल आलमीन पाण में जा कंहिंखे हिकिड़ी धीअ ॾे त भले, 2 ॾे त भले, 3 ॾे त भले, वधारे ॾे त भले, उन मथे पाण राज़ी थियूं जे अल्लाह ताला जेको मूंखे धीअ ॾिने, इंशाअल्लाह इन धीअ जे कारण क़यामत जो ॾींहुं आउं दोज़ख जे अज़ाब खां बची वेंदो। पाण राज़ी थियूं, पाण कॾहिं पण नाराज़ न थियूं। अक्सर जेको पंहिंजो औरतूं रहियूं, पंहिंजो जेको माउ ने भेणूं रहियूं, उन खे जर धीअ मिले थी त नाराज़ थिए थियूं, ऐं धीअ को कोला मिलई आहे, हालांकि उहो पिंड हिकिड़ी धीअ आहे। औरत पिंड धीअ थी करे न धीअ मथे नाराज़ थी पई। मुंहिंजी माउ ने भेण तूं धीअ मथे नाराज़ थिए थी जे मूंखे धीअ कोला मिलई आहे, तूं त पिंड हिकिड़ी धीअ आहीं। तो जी मां जेकॾहिं ई वीचार कये जे मूंखे पण धीअ न मिले त तूं दुनिया में आवई, तूं पिंड हिकिड़ी औरत थी करे न औरत मथे नाराज़ थिए थी। इन वस्तु के पास समझी लायूं जे धीअ जो मिणे कथा वॾो हक़ ई है जे धीअ खे पाण सांढियूं ख़िदमत कयूं ने इन जे बदले में अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे क़यामत जो ॾींहुं नबी जो पाड़ोसी नसीब कंदो। अने धीअ जो हिकिड़ो हक़ ई पण है जे धीअ जर उमिरि लाइक़ थी वञे तर पाण इन जी निकाह करे ॾियूं। इहा हक़ पाण खाई वञूं था। निकाह थी सघे पाण उमिरि लाइक़ थी त निकाह करे ॾियूं था, पर निकाह जे अंदरि इन वस्तु जो पाण ख़्यालु रखो
जे निकाह अहिड़े हंध मथे कयूं, अहिड़ी जॻह मथे कयूं जिते पंहिंजी धीअ खे हिकु सुखड़ी वे, न त कुटुंब न्यारे का आकाए न्यारे ने पां ईअं निकाह कंदासीं, धीअ खे पसंदि न आहे, धीअ ते ॾुखणी आहे, धीअ ते तकलीफ़ में जाए त क़यामत जो ॾींहुं पांखे पण पुछाणो थींदो तो जी धीअ खे तो अहिड़े हंध मथे कुला ॾिने वे जिते उहा ॾुखणी वई, जिते उहा तकलीफ़ में वई, जिते उहा मुसीबत में वई। इन सिलसिले में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा ख़तब इलैकुम मन तरज़ौन दीनहु व ख़ुलुक़हु फज़व्विजू। आंखे अहिड़ो इंसान जरा पैगाम ॾे निकाह जो, आ वटा को माण्हू सिरोणो घुरे, आने घरे जेको माण्हू सिरोणो हलाए, जंहिंजी दीन में पढ़ाई राज़ी आयो, जंहिंजे अखलाक में पढ़ाई राज़ी आयो, त अहिड़े इंसान से आजी धीअ जी ऐं निकाह करे ॾियो, ॾेई ॾियो। इन वस्तु खे पाण नथा सम्झो। धीअ जो हिकिड़ो हक़ ई पण आहे कि जेको पाण खे धीअ मिलई आहे उनखे पाण मीरास में जा पण पूरो पूरो हक़ ॾियूं। मीरास पूरे खे चवाजे, माइत्र जरा मरी वञे थो, पुठियां माल मिल्कत पैसो दौलत ज़मीन ॾिॾे छॾे वञे थो, पण पाण वटि इन वस्तु जी पाण खे ख़बर पण न आहे जे जेतिरो पुत्रे जो हक़ थिए थो धीअ जो पण हक़ थिए थो। पाण माइत्र रहियासीं, पंहिंजी धीअ जो पंहिंजी मिल्कत में, पंहिंजे पैसे में, पंहिंजी दौलत में, पंहिंजी ज़मीन में, हर की वस्तु में पंहिंजी धीअ जो पण हक़ थिए थो, हिसो थिए थो। इन हक़ खे पाण खाई वञूं था। जरा माइत्र मरी वञे, पुठियां पुत्र मणे विराईंदा, चार ॿारयासीं, ज़मीन मणे विरायला थी, पैसा मणे विरायला था, गाॾियूं विरायला थियूं, मकान विरायला था, उनखे पंहिंजूं धीअरूं वेठियूं, ऐं उनखे पाण हिकिड़ो टको पण नथा ॾियूं। ये धीअ मथे ज़ुल्म है। जेतिरो हक़ औलाद जो, पुत्र जो, माइत्र जे माल ने मिल्कत में आहे, ईअं जो हक़ आहे धीअ जो पण जे पाण धीअ खे पण ॾियूं। ऐं पाण चऊं कोन था धीअ त पंहिंजी ने पराए घराए वेंदी रही, हाणे ज़मीन ॾींदोसि, पैसा ॾींदोसि त परा वञी घर बर्बाद कयां कोन कोई है न। मुंहिंजी धीअ ॿिए जे घर वेंदी रही है, पराए घरे, हाणे मुंहिंजा पैसा, मुंहिंजी ज़मीन ऐं ॿिए माण्हू खे कुला ॾियां। अरे मुंहिंजा भाउ, तो पराए माण्हू खे तुंहिंजी धीअ ॾेई छॾे, तोखे कीअं वांदो न आहे? धीअ ॾेई छॾे कीअं वांदो न आहे, पण उन ई धीअ खे तूं माल मिल्कत पैसो दौलत ज़मीन नथो ॾिए त धीअ मथे तूं ज़ुल्म कईं थो। न इहा धीअ जेको रही क़यामत जो ॾींहुं माइत्र जो गलो पकड़ींदी, मुंहिंजा पिया ज़मीन जेको वई ई पण मुंहिंजे भाउ खे तो ॾिने, मुंहिंजा पिया माल ने मिल्कत मुंहिंजे भाउ में तो विराए छॾे, मुंहिंजा पिया पैसा पण मुंहिंजे भाउ में तो विराए छॾे, आऊं पण तुंहिंजी थी वई आहियां, आऊं पण तुंहिंजी न्याणी वई आहियां, मुंहिंजो पण हक़ थियो थिए। ऐं मुंहिंजा पिया तो मुंहिंजी कॾहिं पुछा थी न कए वे कि जेतिरा मुंहिंजा पुत्र रहिया, मुंहिंजूं धीअरूं पण उनखे पण आऊं हक़ ॾियां। इहे धीअरूं क़यामत जो ॾींहुं पाण खे गले में पकड़े ॾियूं, जेकॾहिं इन धीअ खे पाण हिते हक़ न ई ॾिनो त केतिरो हक़ थिए थो, कीअं थिए थो। ई मणे वस्तु अल्लाह रब्बुल आलमीन सूरह निसा में क़ुरान में बयान करे छॾे। ये धीअ खे केतिरो ॾियो, भेण खे केतिरो ॾियो, घरवारी खे केतिरो ॾियो, ई मणे हक़ रहिया जेको पंहिंजे धीअ खे पाण ॾियूं। जेकॾहिं ई मणे हक़ पाण पारींदासीं, धीअ जी पैदाइश मथे पाण राज़ी थींदासीं, उनजी पाण परवरिश कंदासीं, उनखे पाण अदब सेखारींदासीं, उनखे पाण तालीम ॾींदासीं, उमिरि लाइक़ जर थी वेंदी तर उनजी पाण ख़ासी जॻह मथे निकाह कंदासीं, न पोइ जर पाण मरी वेंदासीं तर पंहिंजी मीरास में जा, पंहिंजे मिल्कत में जा, पंहिंजे पैसे में जा, पंहिंजी दौलत में जा, पंहिंजी ज़मीन में जा, पाण पंहिंजे धीअ खे उनजो भाग ॾेई वेंदासीं त इन अमल जे बदिले में अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं पाण खे जन्नत नसीब कंदो। अने जेकॾहिं ई अमल पाण न कयो त क़यामत जो ॾींहुं पाण पकड़जी वेंदासीं, पंहिंजो धीअरूं पंहिंजो गलो पकड़ी ॾियूं जे असां मथां कुला ज़ुल्म कया हुआ। एतिरे सभु को इंसान पिंड ते न्यारे लाइ जे मुंहिंजी धीअ जा हक़ आऊं अदा कयां थो कोन थो कयां, मुंहिंजी धीअ खे आऊं बराबरि घुरां थो कोन थो घुरां, मुंहिंजी धीअ खे आऊं हक़ ॾियां थो कोन थो ॾियां। क़यामत जो ॾींहुं मुंहिंजूं धीअरूं मूंखे पकड़े न लाहिं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ, हिकिड़ो साहबी आयो, उहो पण आड़ मथे वेही रहियो। उन साहबी जो हिकिड़ो पुत्र अचे थो, नंढड़ो पुत्र अचे थो, पुत्र खे गोॾे मथे विहारे मिठियूं ॾिए था, पुत्र खे गोॾे मथे विहारे करे उहो साहबी मिठियूं ॾे थो, लिखार रही करे धीअ अचे थी, उन धीअ खे आड़ ते पट मथे विहारे छॾिए था। उहो साहबी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्सो थी विया ऐं फरमायो, हल्ला अदलत बैनहुमा, तूं ॿिन्ही खे सरखो कुला न घुरे। पुत्र आयो, पुत्र खे तो हंज में विहारे,
पुत्र के तो मिठियों ने पुत्र से तो मोहब्बत कहे थिया हुए उनके तो लम्हे यारे छड़े अल्लाह रब्बुल आलमीन इन अमल में पण तोखे क़यामत जी पकड़े लाइंदो है पांजो औलाद जो है धीअ वे तय भले पुत्र वे तय भले पां बिनी के सरखो घुरो सरखी मोहब्बत कयूं सरखो हक ॾियूं त पां कामयाब थींदासीं अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बे ताला जेके पण कुरान ने हदीस की रोशनी में असां ॻाल्हियूं सुनियूं आहिनि असांखे मिली जुली करे अमल करी तौफ़ीक़ अता फरमा ऐं अल्लाह असांजो जियो जेको रहियूं उनजा जेके पण असां मथे हक़ थिए था असांखे मुकमल हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं अल्लाह असांजे माहौल में जेकी बुराइयूं आहिनि बदकारियूं आहिनि वो मणे बुराइयूं कढी तो असांजे माहौल खे पाक में साफ़ फरमा आमीन सुमा आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأتم وأكبر والله يعلم ما تصنعون